मां शाइक नाले जो मूंसां गॾु मुर्शा असांजी तरफ़ां तव्हांखे ख़ुशामदीद चऊं हिन प्यारे प्रोग्राम में नाज़ प्रोड्यूस तरफ़ां एल्बम नंबर पहिरियों जंहिंजो उनवान आहे हसीन ख्वाब ऐं उनजी प्यारी सिंगर आहे तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदी ॾिठी हूंदी त मोरी जी मुमल माशाअल्लाह निगत दादा ज़ोरदार ताड़ी निगत कीअं थो लॻे तव्हांजो नाज़ प्रोड्यूस तरफ़ां ही पहिरियों एल्बम आहे तव्हां ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रहा है त मुंहिंजो ही फर्स्ट एल्बम आहे ऐं नाज़ प्रोडक्शन में ऐं जे किशन साहब जी महिरबानी पहिरियों दफ़ो हिन में चांस ॾिनो आहे फर्स्ट एल्बम आहे मुंहिंजो ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। अच्छा हिन एल्बम जी सिलेक्शन कंहिं कई आहे? जी हिन एल्बम जी सिलेक्शन मुमताज़ चांडियो मौलाई साहब जी सिलेक्शन आहे सॼी। अच्छा पहिरियों गीत कहिड़ो ॿुधाईंदो? मुंहिंजे एल्बम जो आहे फर्स्ट गीत लख लॻा त बुलाईंदा हिन सोणे खे मञाईंदा। त पोइ नाज़ जी ही गीत गॾु था